दरबार सच्चा शाह बादशाह बड़ा तेरा दरबार बोले सुन हम बोले सुन हम तेरा दरबार सच्चा से शाह बादशाह जो सके बता तेरा दरबार बता तेरा दरबार बता तेरा दरबार सच्चा खुद खत्म शाह बादशाह जो बता तेरा बेनतियां भाई साहब के स्वरूप ॾिनी अति सत्कारयोग भाई साहब ऐसा भी दरबार के मैनेजमेंट जा जो भी मेरिस दादा इंदरलाल जेके हमेशा हर टाइम गुरु नानक दरबार से सेवा से जुड़ियल साहिब इन्हनि खे भी चढ़दी कला बख्शनि इन्हनि परिवार के हमेशा खुश रखन हाणे भाई साहब के गुरु नानक दरबार मैनेजमेंट मिली करे सरुपा ॾींदी जेकी भी संगत आहे जयकारो लगाइजो कि गुरु नानक साहिब जी हुन धरती का भाई साहब आहिनि श्री हरमंदिर साहब सां बोले सोने बोले सोने सरुपा ॾींदा से भाई राहुल सिंह के जेकी ॾाढी सुठी साइडिंग भाई साहब सां कई आहे वेनती कंदासीं दादा इंदरलाल सब मिली करे गुरु घर जी सरुपा भाई राहुल सिंह के ॾींदा अची करे सरुपा वठे राहुल सिंह बोले सोनिया वेनती कंदासीं भाई नानक सिंह के जेके करतारपुर का अची करे सेवा निभाई भाई नानक सिंह उन्हनि खे वेनती कंदासीं अची करे सरुपा वठनि बोले सोनिया संगत की भी ॻाल्हि ॿुधाए त मुंहिंजो सॻो कज़न आहे नानक सिंह जेको तव्हांजे साम्हूं बीठो आहे ऐं हिन जो ॿियो परिवार में ॿियो भाउ जो उहो बि सरदार आहे सरदार शिवदीप सिंह के वेनती अची करे सरुपा वठे बोले सोनिया सभी संगत ने जयकारो लगाई गुरु नानक दरबार के लिए जिन्होंने एडो वडो अरेंजमेंट ये जेको भी सहयोग जेको भी सेवा निभाई हुई है जिते भी संगत बैठी है पानी मिले तो सेवा मिले थी कीर्तन जो आनंद मिले तो गुरु जी आशीष मिले थी सिर्फ इन सेवा के सदके के गुरु नानक दरबार संगत अज का कुछ टाइम पहिरों इन दरबार में कुछ भी न हो एक कुछ माण्हू की सेवा अरदासूं ऐं दिली उहे मन से सेवा करण चाहिनि था कुछ सेवा हिते जेकी मेन सेवा सर्वस्व आत्मा जिन्हनि हिकिड़ी नंढी दरबार
गुरु साहिब जो प्रकाश करे हुकुमनामो अरदास ऐं रिराज साहिब ऐं सिमरन सां जुड़िया ऐं उन्हनि जी सेवा खे गुरु नानक अहिड़ो बाग लॻायो। दास हमेशह चवंदो आहे कि सेवा ई आहे जेकी जीवन में बाग लॻाईंदी आहे। थोरो टाइम रहिजी वियो आहे, लाइटूं बंदि थींदी ऐं मोबाइल जे ज़रिए हिकिड़ो शब्द हलंदो जयकारो वारो, कल तारण गुरु नानक आया। और संगत सां वेंदी आहे जेको एॾो वॾो अरेंजमेंट असां कयो आहे उहा संगत हाणे ॾिसंदी। पहिरियों त असांजी कोशिशि हुई कि असां न लॻायूं जेको संगत खे ख़बर पए कि आसमान में जेकी सेवा जो अरेंजमेंट गुरु नानक दरबार ऐं असांजे मेन शेवादार कई आहे उहा सेवा निभाई आहे। ऐं दास वेनती कंदो अञा बि इन कराची में हिकिड़ी सेवा जी मेन ज़रूरत आहे। दास ज़रूरी वेनती करे थो छो जो जेतिरी संगत हुई उन हिसाब सां दरबार हुई। अॼु हिन दरबार में एतिरी संगत थी वई आहे कि ॿाहिरि गेट बि बंदि करणा पिया आहिनि। कोशिशि कयो गुरु नानक साहिब जे दर में सभु मिली करे अहिड़ी अरदास कयो गुरु असांखे अहिड़ो हिकिड़ो गुरुद्वारो ॾेई छॾे जिते हज़ार माण्हू न हुजनि, लखे माण्हू हुजनि। मुंहिंजी कोशिशि आहे कि कराईंदो गुरु नानक साहिब असांखे एतिरी गुरु नानक साहिब हिम्मत ऐं एतिरा श्वास एतिरो टाइम ॾे कि असां हाँ उतरो न आहे पब्लिक सॼी वेठी हूंदी छो जो जयकारो लॻाए करे गुरु नानक साहिब जो आगमन गुरुकुल आहे। जिते ननकाणा साहिब में जयकारो थिए थो उते कराची में भी जयकारो आहे। लेकिन असांजी कोशिशि इहा आहे गुरु नानक साहिब असांखे एतिरो जीवन बख़्शे कि असां संगतनि जे लाइ अॼु असां लखनि संगतनि खे श्री अकाल सभु मिली करे जयकारो लॻायो बोले हिन सेवा जे लाइ गुरु नानक दरबार कराची जी संगत घर घर वञी करे हथ जोड़े वेनती करे कि कराची में एॾो गुरुद्वारो ठाहिणो आहे कि उन गुरुद्वारे जी अॼु गुरु नानक दरबार जीअं प्रकाश गुरुपुरब गुरु रामदास पहिरियों मल्हायो वेंदो हरमंदिर साहिब में, ॿी दफ़ा मल्हायो जी दरबार में। इएं गुरु नानक साहिब जो जन्म जेको पहिरियों ननकाणा साहिब थियो कराची में, हाणे ईअं असांखे गुरुद्वारो बि अहिड़ो ठाहिणो आहे कि संगत पहिरियों ननकाणा साहिब में दर्शन कंदी आहे, ॿियो दर्शन कराची जे गुरुद्वारे में कंदी। भले सभु मिली करे 5 मिंट जे लाइ जयकारे में सिमरन ॻाइजो छो